Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. PDM जो सुभाणे पेशावर में जलसो थींदो या न, हुकूमत ऐं ऑपोज़िशन आमो साम्हूं। PDM इजाज़त न मिलण बावजूद जलसे जूं तयारियूं तेज़ करे छॾियूं। पिंडाल तैयार, नून लीग अॻवान अमीर मक़ाम ऐं ॿियनि अॻवाननि पहुची इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला जो चवणु आहे त पेशावर में जलसे लाइ हुकूमत खां इजाज़त वठण जी ज़रूरत नाहे, असां रुॻो इतला ॾेई रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो चवणु आहे त जलसे लाइ ज़िद गैर जमहूरी सोच आहे। अदालत ऐं हुकूमती हुकुमनि बाद जलसा करण जो को बि क़ानूनी या इख़्लाक़ी जवाज़ नथो रहे। ज़ाती मफ़ादनि लाइ अवामी सिहत ऐं ज़िंदगियुनि सां खेॾणु वॾी ख़ुदगर्ज़ी आहे। KP में कोरोना जा केसिस वधिया त ऑपोज़िशन अॻवान ऐं जलसे जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। PDM वारा गैर ज़िम्मेवारानी सियासत करे अवाम जे तहफ़्फ़ुज़ सां खेॾी रहिया आहिनि। वज़ीर आज़म जो पेशावर में जलसे करण वारे PDM जे ऐलान ते रद्द अमल। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे ट्विट बयान में चयो आहे त सख़्त लॉकडाउन जा ख़्वाहिशमंद PDM वारा गैर ज़िम्मेवारानी सियासत कनि पिया। PDM वारा अदालती हुकुम जी भञकड़ी कंदे जलसा कनि था। अहिड़े वक़्त में जलसा कया पिया वञनि जॾहिं कोरोना जा केसिस ड्रामाई अंदाज़ में वधी रहिया आहिनि। PDM वारा पहिरीं लॉकडाउन जे मामले ते मूं मथां सख़्त तनक़ीद कंदा हुआ। कोरोना सूरत हाल में सिंध जा तालीमी इदारा बंदि न करण जो फ़ैसिलो। स्कूलनि में सियारे जूं मोकलूं बि न थींदियूं। सिंध जी स्टीयरिंग कमेटी जे इजलास में फ़ैसिलो। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त इम्तिहाननि खां सवाइ ॿारनि खे प्रोमोट न कयो वेंदो। जेके इदारा ऑनलाइन तरफ़ वञी सघनि था उहे भले वञनि। अॼु मुशावरती इजलास हो। हतमी फ़ैसिलो 23 नवंबर ते थींदो। अॼोके फ़ैसिलनि खां NCOC खे आगाह कयो वेंदो। कराची में मज़ार क़ाइद ते नारेबाज़ी वारे मामले में रिटायर्ड कैप्टन सफ़दर ऐं मरियम नवाज़ जो घेरो तंग करण जूं तयारियूं। मज़ार क़ाइद जी इंतिज़ामिया लीगी अॻवाननि ख़िलाफ़ केस ऐं कार्रवाई लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। एडमिनिस्ट्रेटर ग़ुलाम अकबर मेमण तरफ़ां कराची जी मक़ामी अदालत में बयान रिकॉर्ड करायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त मज़ार क़ाइद में हाज़िरी दौरान लीगी अॻवाननि नारेबाज़ी करे मज़ार जो तक़दुस पामाल कयो। वाक़े जे हवाले सां वीडियोज़ भी मौजूद आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ फ़ौजदारी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। वो जजीरों में इतना शोर क्यों मच रहा है? वफाक ने कोई जजीरा लेके अपने साथ कुछ जेब में डाल के भाग तो नहीं जाता। जो भी तरक्की होगी सिंध के लिए ही होगी। ये हर हाल में हमारे सिंध के लिए खुशहाली की खुशखबरी है। जो भी इस वक्त हुकूमत सिंध की एतराज़ात इसके अंदर आएंगे हम उन्हें दूर करेंगे, हम मिल बैठ कर इसे दूर करेंगे, लेकिन इसको पॉजिटिव एंगलिंग और पॉजिटिव तरीके से देखा जाए। वफ़ाक़ तरफ़ां बेटनि ते नओं शहर अॾण वारे मनसूबे ते सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं जारी रहण जी दावा। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त बेटनि जे मामले ते एॾो गोड़ छो थी रहियो आहे। वफ़ाक़ सिंध जा बेट खीसे में विझी इस्लामाबाद त न खणी वेंदो। गवर्नर सिंध इमरान इस्माइल जो चवणु आहे त बेटनि जे मनसूबे खे तकरारी बणाइण बदिरां मुस्बत नज़र सां ॾिठो वञे। सिंध सरकार जा ख़दशा ख़तमु करण लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। बेटनि ते नओं शहर अॾण वारो मनसूबो सिंध लाइ गेम चेंजर साबित थींदो। $50 अरब जी सीड़पकारी थियण जी बि उमीद आहे। तहरीक लब्बैक पाकिस्तान जे बानी अलामा ख़ादिम हुसैन रिज़वी जी लाहौर जे मीनार पाकिस्तान ग्राउंड में जनाज़े नमाज़ अदा कई वई। TLP अॻवाननि समेत माण्हुनि जे वॾे अंग जी शिरकत। ख़ादिम हुसैन रिज़वी कुझु ॾींहं बीमार रहण बाद 19 नवंबर ते लाहौर में लाडाणो करे वियो हो। ख़ादिम हुसैन रिज़वी जो पुटु साद रिज़वी तहरीक लब्बैक पाकिस्तान जो नओं अमीर मुक़ररु।
सखर जिले के बशीराबाद में कैनाल से कपरन तां हद दखलियूं हटाइण जे लाइ इंतजामिया जो ऑपरेशन पुलिस ऐं रहबासिन में छिकताण इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। चक्रिन दौरान पुलिस मुज़ाहिरीन ते लठबाज़ी मछरल माण्हुनि पथराव करे पुलिस बैंस ऐं गरी मशीनरी जा शीशा तोड़े छॾिया। छिकताण दौरान बेहोश थियल पीरसन शख्स अस्पताल मुंतकिल। पुलिस केतिरनि मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो। मदेजी में घरू अणबड़त तां हिंदू वापारी ज़ाल ऐं धी समेत ज़हर पी छॾियो। हिंदू मोहल्ला वासी अशोक कुमार संदसि घरवारी ऐं धी मुस्कान खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो घरू अणबड़त तां पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वई। नैब सखर पीपी अगवाण एजाज़ जखरानी ख़िलाफ़ हिकु वधीक रेफरेंस दाख़िल कराए छॾियो। पीपी अगवाण समेत 13 ॼणनि ते ख़ैरपुर ऐं शिकारपुर में सरकारी मशीनरी जी मुरम्मत में घोबिन जो इल्ज़ाम। एजाज़ जखरानी ख़िलाफ़ अॻु बे आमदनी खां वधीक असासा जो रेफरेंस दाख़िल थियल आहे। कराची में साहिली ज़मीन जी गैर कानूनी अलॉटमेंट वारे रेफरेंस में PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल, इफ्तिखार काइम खानी ऐं ॿियनि जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू। एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत शाहिदनि खे ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्तफ़ा कमाल जो चवणु हो त सॼे मुल्क में बल्दियाती इदारनि ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। नाम निहाद हुक्मराननि इख़्तियारनि जी हेठी सतह ताईं मुंतक़िली खे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। वज़ीर आज़म यू टर्न न वठे ऐं पंहिंजे ऐलाननि ते अमल कराए। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत ASI बिलावल वसाण केस में गिरफ़्तार ॿिनि जवाबदारनि फराज़ राजपूत ऐं सकलैन शाह खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं पुलिस दावा कई हुई त जवाबदारनि बिलावल वसाण खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे। सजावल जे इलाइक़े जाती में अगवा बाद लॾिया लुट जो निशानो बणियल नारी आयशा तैमूर जी हालत ख़राब हुजण बाद टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार ते मुसलसल ख़बरूं हलण ते इंतज़ामिया नोटिस वरितो। DHO सजावल डॉक्टर शहनाज़ ख्वाजा टीम सां गॾु मुतासिरा नारी वटि पहुची वई। नारी इलाज लाइ सजावल अस्पताल मुंतकिल। गड़ी खैरो भरिसां पुलिस की कार्रवाई। 2 महीना अॻु अगवा ॼाणायल औरत मलूका कटोहर के बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त पुनू भट्टी भरिसां कार्रवाई करे मलूका कटोहर के बाज़ियाब करायो वियो। खेसि सिविल कोर्ट में पेश कयो वेंदो। औरत जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसन सिंध हाई कोर्ट लाड़काणे बेंच में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। नौशर फिरोज़ भरिसां सगामती तकरार तां मारिजी वियल नारी खुशबू लाशारी जो 4 जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल। मक़तूला जे वालिद FIR में ॼाणायो आहे त खुशबू लाशारी खे अॻूणे मुड़ुस ज़ाहिद लाशारी साथियुनि सां गॾिजी क़त्ल कयो आहे। क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वियो। टंडवाला यार में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल सिंध तरक़ी पसंद पार्टी के मरकज़ी अगवान अल्ताफ़ जिस्कानी जो टीजो। SDP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿियनि जी शिरकत। पुलिस शहदादपुर ऐं चंबड़ में कार्रवाइयूं करे शक जी बुनियाद ते 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। डॉक्टर कादिर मक्सी पुलिस जांच ते बेएतमादी ज़ाहिर कंदे चयो आहे त पुलिस हिक सियासी क़त्ल खे ज़ाती दुश्मनी जो रंग ॾेई रही आहे। बुखायल बचन खे गबो खाराइण जे लाइ चोरी कई। पुलिस खां बचायो। फुलजी पुलिस पारां मनशियात केस में गिरफ़्तार जवाबदार असगर पमर जूं दादू जी अदालत में पेशी दौरान दाहूं।
जवाबदार असगर पंवर इल्ज़ाम हयो त पुलिस खेस तशद्दुद जो निशानो भी बणायो आहे। सिंध समेत समूरी दुनिया में मुहाणनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। कराची में इब्राहिम हैदरी समुंड किनारे ते रैली, औरतुनि ऐं ॿारनि जी वॾी अंग में शिरकत। फिशर फोक फोरम जे सरबराह मोहम्मद अली शाह जो चवणु आहे त ॿेटनि सां मुहाणनि जो जियापो सैलाड़ियल आहे। मुहाणनि जे हक़नि ते धाड़ो ऐं ॿेटनि ते कब्ज़ो बर्दाश्त न कयो वेंदो। केटी बंदर, गौसपुर ऐं कंदकोट समेत मंछर ते बि मुहाणनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़वानी थियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।